बहरामा मामन सादिक खोसो जी ख़बर मूजिब PPMP अमीर नादर अली ख़ान मंगसी जी कोशिशनि सां सदर आसिफ अली ज़रदारी PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सिंध हुकूमत के कंबर शहदाद कोट ज़िले जे मुख़्तलिफ़ कैनालनि वारे कैनाल सैफुल्ला मगसी कैनाल SKT मां निकिरंदड़ समूरनि नंढनि वॾनि शाखनि जी खाटी जा हुकुम जारी करे छॾिया। जंहिं बाद इरिगेशन खाते पारां ॼाणायल कैनालनि जी खाटी वारो कमु जल्द शुरू कयो वेंदो। PPMP नादर अली ख़ान मंगसी पारां शाखनि जी खाटी कराइण वारे अमल खे साराईंदे आबादगारनि ऐं हारियुनि में ख़ुशी जी लहर। ॿिए तरफ़ PPMP मीर नादर ख़ान मंगसी चीफ इंजीनियर मुख़्तियार अहमद अबड़ो खे जल्द कमु शुरू करणु वक़्त खां अॻु मुकमल करे आबादगारनि खे पाणी जी फ़राहमी यकीनी बणाइण जी हिदायत कई।